अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मोरो रिजवान अली जमानी PTI सिंध जे सदर अलीम आदिल शेख जे हुक्म ते सिंध जी डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्बास अली हुब तालका मोरो मंदिर विंग अगवान जान मोहम्मद पिंजारो सलीम भुट्टो ऐं ॿियनि पार्टी वर्करनि गॾिजी प्रेस क्लब मोरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जिते अगवाननि जो चवणो हो त PTI सरबराह इमरान खान नियाज़ी जे भेनरुनि ऐं वर्करनि खे अडालिया जेल ॿाहिरां एहतजाज दौरान सरकार पारां ज़बरदस्ती एहतजाज में रुकावटूं विझण ऐं एहतजाज कंदड़नि मथां सियारे में थधे पाणीअ सां हमिलो करे एहतजाज जो ज़ोर टोड़ण ऐं लाठी चार्ज करण ख़िलाफ़ अगवाननि सख़्त लफ़्ज़नि में मज़हमत कई आहे ऐं चिताव ॾिनो आहे त पंजाब सरकार अहिड़नि किरियल हरकतुनि खां बाज़ अचे इमरान खान नियाज़ी सां संदनि भेनरुनि ऐं पार्टी वर्करनि खे मुलाक़ात करणु ॾिनी वञे, छाकाणि त मुल्क जी आइनी में किथे लिखियलु आहे त मुल्क जे वज़ीर आज़म खे सालनि जा साल जेल में क़ैद करे मुलाक़ातूं बंदि करे छॾणु। तंहिं करे हुकूमतुनि ऐं अदालतुनि खे घुर्जे त फ़ौरन इमरान खान खे आज़ादु कयो वञे ऐं संदसि भेनरुनि खे भाउ सां मुलाक़ात करणु ॾिनी वञे। ॿी सूरत में PTI पार्टी पंजाब समेत सॼे सिंध में फीथा रोक ऐं छटर बंदि हड़ताल जो सॾु ॾींदी ऐं एहतजाज जो दाइरो वधाए वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवार हुकूमत ते आइद रहंदी।